ज़ात बरकात कुरान करीम में इरशाद फरमायो तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लमल्लाह व रफ़अ बादहुम दरजात। जो सुभान अल्लाह। अल्लाह से फरमा तो ही रसूल आहिनि असां इन्हनि मां हिकिड़नि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे। इन्हनि मां को आहे जंहिंसां अल्लाह सही कलाम फरमायो आहे ऐं वरी इन्हनि मां हिकिड़ो अहिड़ो बि आहे जंहिंजो अल्लाह सही ज़ात बाबरकात मक़ाम बुलंद फरमायो आहे। उहे अल्लाह जा नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं कमो बेश 1.25 लाख नबी आया। अल्लाह सही ज़ात बाबरकात उन्हनि खे नबूवत जे मक़ाम सां नवाज़ियो आहे। उन्हनि नबियनि मां हिकिड़ो अल्लाह जो नबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम। कहिड़ो नालो आहे? दानियाल। हज़रत दानियाल अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे। उहो अल्लाह जो नबी जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ख्वाबनि जा ताबीर ऐं ॿियूं बि के निशानियूं अता फरमायो हुयो। उन हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जे ज़माने मुबारक में जंहिं रात अल्लाह जो नबी ॼमे थो उन रात जे बारे में नजूमियुनि जादूगरनि बादशाह बुख्ते नसर खे ॿुधायो आहे बादशाह जी अॼु राति हिकिड़ो ॿार ॼमंदो जेको ॿार तुंहिंजी बादशाहीअ खे ख़त्म कंदो। बादशाह ऐलान फरमायो त ॿार को ॼमण कोन ॾींदुसि ॼमंदो त मारे छॾींदुसि। हाणे बादशाह पंहिंजे हिसाब सां त अॼु राति जेके बि ॿार ॼमंदा सभु माराए छॾींदुसि पर मुंहिंजा दा जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे छा खां वञी छो तो बेली बि ॿियनि जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो पोइ सौ को हूंदो सौ जंहिंजो इश्क अल्लाह सी। हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जाओ बादशाह के खबर पई आहे। बादशाह जे नौकरनि हज़रत दानियाल खे खयो आहे। हाणे अम्मा साण खां वठी जॾहिं रवाना थिया आहिनि अम्मा परेशान आहे मुंहिंजे बचड़े खे अलाए जे केॾां कंदा अलाए छा कंदा। हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जी अमर साण पेर खणियो पोयां निहारींदी पई अचे हता के हज़रत दानियाल खे शींहनि जो हिकिड़ो वाड़ो आहे उन शींहनि जे वाड़े में अल्लाह जे नबीअ खे छॾियो अथनि। हाणे अम्मा खे पक थी वई आहे त पक मुंहिंजे नबी हज़रत दानियाल बचड़े खे शींहं खाई विया हूंदा पाण कंहिं कुंड पासे मां लिकी करे खणी जो निहारे त अल्लाह जे नबी हज़रत दानियाल खे शींहं सजदा बि कनि पिया पेर बि चटनि पिया। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे तकबीर नारे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जे जिस्म मुबारक के उहे शींह चटन भी पिया सजदा भी कन पिया। अम्मा खे पक थी वई हाणे मुंहिंजे बचे के कुछ न थींदो। बादशाह 2-3 ॾींहंनि खां पोइ फरमायो बाबा हाणे इहे ॿार वरी माइटनि जे हवाले कयो जेके बचिया आहिनि। हाणे जेको पाण खे मारणो हुयो सो माराए छॾियोसीं। अल्लाह जो नबी हज़रत दानियाल हाणे जॾहिं हलण जेॾो थियो आहे वॾो थियो आहे अल्लाह जे नबी सुने हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जे लाइ बादशाह खे वञी ॿुधायो साईं तुंहिंजी मुखालिफ़त करे थो। बादशाह चयो केर जो दानियाल नालो आहे। बादशाह कावड़ में अची करे फरमाए थो इनके हीअं कयो जो खूह में हेठि छॾियोसि जेको फलाणो खूह पाणी सुकी वियो आहे उन खूह में हेठि छॾियो ऐं 2 शींहं जेके वाड़े में आहिनि बुख मरदा आहिनि उन्हनि खे गॾु हेठि उछलायो पाण ई खूह में शींहं हिन खे खाई छॾींदा। हाणे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम खे खूह में लाथो। खूह में लाहे खां पोइ उन्हनि 2 शींहनि खे हेठि छॾियो। बादशाह मथां ढक ॾियारे छॾियो आहे खूह खे बंद कराए छॾियो आहे। 5 ॾींहं गुज़री विया।
पंजन ॾींहंनि खां पोइ अल्लाह जो हिकिड़ो नबी आहे हरम शरीफ़ जी ज़मीन ते रहंदो आहे हज़रत अरबिया अलैहिस्सलाम उन जो नालो आहे अल्लाह साईं फरमायो प्यारा अरबिया जीअं मुंहिंजा रब हज़रत दानियाल लाइ पानी तैयार कर अल्लाह जे नबी अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तुंहिंजो हुक्म किथे पर हू त बाबल शहर में रहे थो दुस्तर जे इलाइक़े में रहे थो आऊं सरज़मीन हरम जी मक्के जी सरज़मीन ते हो हुन इलाइक़े में पानी कीअं पहुचाईंदुसि अल्लाह साईं फरमायो आऊं पाण इंतज़ाम थो कयां अल्लाह जे नबी खाधो तैयार कयो खाधो तैयार करे बस के अल्लाह साईं जी तरफां मलाइक आयो इंसानी सूरत में हज़रत अरबिया के भाकुर विधई अल्लाह जे नबी जे जिस्म अतहर के खड़ी करे अची उन खूह जी भर में छॾे हाणे बादशाह ऐलान कयो त इन खूह जो ढको खोलियो शींहं जेकॾहिं बचा हुजनि त ॿाहिरि कढो मरी विया आहिनि त छॾे ॾियो ऐं जेकॾहिं इहो दानियाल ॾिसो कहिड़े हाल में आहे 5 ॾींहंनि खां पोइ उन खूह जो ढक जो लाइ त शींहं हिकिड़े पासे वेठा न ॿिए पासे अल्लाह जो नबी निमाज़ में बीठो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत उलमाए आले सुन्नत सुभान अल्लाह हिताई साहब रहमतुल्लाह अलैह तॾहिं त चयो त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो अल्लाह जा वली जे इबादत कनि त उन्हनि जो मक़ाम ऐं ही त अल्लाह जा नबी आहिनि बहरहाल हज़रत दानियाल खे ॿाहिरि कढियो अरबिया अलैहिस्सलाम अॻे इंतज़ार में बीठो हो उन भलीकार चई हज़रत दानियाल मानी खाधी हाणे ज़मानो गुज़रंदो वियो तां त हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जी जॾहिं विसाल जो टाइम आयो अल्लाह जे नबी फरमायो हीअं कजो मुंहिंजे जिस्म खे किथे दफ़न न कजो काठ जी पेटी ठाहे उन में मुंहिंजो जिस्म रखी छॾियो ऐं फलाणे जबल जी गार में अंदरि छॾे ॾिजो जॾहिं बि तव्हां ते ॾुकार पवे मुंहिंजी लाश मुबारक जिस्म मुबारक खे ॿाहिरि कढी उन पेतीअ जो ढक खोलजो मुंहिंजे मुंहं खे अल्लाह जो अर्श ॾेखारिजो पाण ई तव्हां ते मींहुं वसी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जो जिस्म अतहर अंदर पियो हो पोइ जॾहिं ॾुकार पवंदो हो त जिस्म शरीफ़ खे पेतीअ खे ॿाहिरि कढंदा हुआ पेती जो ढक खोलींदा हुआ उन खां पोइ अल्लाह जे नबीअ खे अल्लाह जे अर्श जे साम्हूं विहारींदा हुआ अर्श खे ॾेखारींदा हुआ मींहुं वसी पवंदो हो वरी ईअं कंदा हुआ तां त ज़मानो हलंदे हलंदे हज़रत अमीर उमर जो ज़मानो आयो कंहिंजो ज़मानो आयो अमीर उमर जो उन फारूक आज़म जे लाइ मुंहिंजे हबीब फरमायो आहे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह साईं पंहिंजी कुदरत वारो हथ ॿिए सां न मिलाईंदो जेकॾहिं मिलाईंदो त उमर फारूक सां हुज़ूर जी ज़ात फरमायो मुखां बाद में ॿियो को नबी कोन ईंदो पर जेकॾहिं मुखां बाद में को नबी थे हा त उमर फारूक नबी थे उन उमर फारूक जे दौर में हज़रत अबू मूसा अशअरी खे अमीर उमर उन तुस्तर जे इलाइक़े में रवानो फरमायो अबू मूसा अशअरी उहो इलाइक़ो फतह कयो अॼुकल्ह जेके कामरेड आहिनि उहे चवनि था नबीअ तलवार सां दीन फैलायो असां था चऊं हुज़ूर तलवार सां न पंहिंजे अख़लाक सां दीन फैलायो हज़रत मुआज़ बिन जबल के हुज़ूर साईं के इलाइक़े ॾे रवानो पे फरमायो हुज़ूर